साथियों ॾिठो हमारा माओ संको शेजादम थियो ॼाणे हिकु लाख पाण जो करे मारम मोटी आयो आया ता नहीं मां मारम मोटी आयो आया ता नहीं मां मदीने जा मोला मुखे मेड़ी ॾिठो हमारा माओ संको शेजादम थियो मके मदीने माण्हू रुनो मथे रा ते वाद खे वाह जो हुक्म एड़ाई करे साथियों सुर केॾा रोसाणे सन क्लास ठो हमारो बीठल है चौथे खलीफे हजरत अली करमला जी शहादत बाद इमाम हुसैन बजाए खिलाफत माविया वठली वियो माविया इमाम हसन सां वाइदो कयो त खिलाफत इमाम हुसैन जे हवाले कंदो मगर माविया जी वफ़ात बाद यजीद ज़ोरी खिलाफत ते वेही वियो जॾहिं माविया जी वफ़ात जी ख़बर आम थी त कूफियन इमाम हुसैन जा कागज़ रवाना कया जंहिंमें इमाम हुसैन पाण खे ताबेदार ज़ाहिर कयो लतीफ़ साईं उन ॻाल्हि जी गवाही ॾेई चए थो त कूफियन कागज़ लिखियो विच विझी हला कूफियन कागज़ लिखियो विच विझी हला असां ताबेदार तूं असां खत मिलण बाद इमाम हुसैन कूफे रवाना संदसि अज़ीज़ी कूफे वारनि जी बेवफ़ाई खां आगाह कयो संदसि उन्हनि जी तइलीम जी बेवफ़ाई खां आगाह कयो लतीफ़ साईं उन ॻाल्हि जी गवाही ॾेई चए थो त कूफियन कहर कयो थिया हिमायती यज़ीद जा कूफियन कहर कयो थिया हिमायती यज़ीद जा पलीतन खे पिण में वरन सदरो न सो शेर शहादत लियो इमाम हुसैन जो काफ़िलो करबला में क़याम थियो जिते खीमा खोड़े वेठा चए थो करबला जे पिण में खीमा खोड़ियाऊं करबला जे पिण में खीमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं झुंबीअ जोड़ियाऊं मोन मोड़ियाऊं पसी ताव तरारियो इमाम हुसैन वटि तमामु घटि माण्हू वॾा मोहरम हुई छंछर जे ॾींहुं असुर जो इमाम हुसैन जंग लाइ तयारु थी विया जॾहिं चंड विहाणी चढ़िया मल मदीना में चंड विहाणी चढ़िया मल मदीना में उन सी तबल बाज़ तबरू कंद कटारा की अली पुट अमीर कंदा रड़ो रुकसी दोस्त को आए दादला मुंह बुमाराए दोस्त को आए दादला मुंह बुमाराए खसन खलीलन के सख्तियों सहाय अरा अल समंद बेनियाज सा करे जाता है उन्हीं मजाए का उन्हीं गाल इस्लाम साथियों मेहरबानी तमाम बेहतरीन शाबाश।